पेशेंट कोन था अचनि कीअं घर हलंदो मरीज़ अलाए किथे गर्क थी विया आहिनि। ओ सीमा कोई आयो आहे भला पेशेंट? शुक्र आहे मस मस कोई वालेकुम सलाम कीअं है मासी गुल? हाँ खुश छा मां शुक्र आ। हे मुंहिंजे छोकिरे खे त ॾिस। ये छोकरो आहे तुंहिंजो? हा छोकिरो आहे मुंहिंजो पुटड़ो। नालो छा अथसि? बाबरा ओके बाबर बाबर नालो त समड़ बाबर। छा थियो अथसि मासी गुला? ठीकु त आहे न? बस अदी मां त बासा में पीरनि ते वयसि त अलाह साईं पुट ॾे पोइ हाणे हे जेको आहे इहो वॾड़ो थियो आहे त इहे अफ़ाल शुरू कया अथई। हेॾे वात त खोल। हल मासी गुला ही त छोकरो तुंहिंजो अखियूं खोल अखियूं पूरो थियो पियो थई तुंहिंजो। छा थियो अथसि ॿुधाए त सही नी मूंखे। मासी गुला हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई? हा ॿुधाए। थोरो मां इनखे ॾिसां। हा ॾिसेसि। अब साह हेॾा वॾा न पुट मुंहिंजो साह थो कढे। आई बोगली डॉक्टर मां कननि में त विझो। आई सॉरी मूंखे ॻाल्हि विसरी वई हुई। हा बाबा हाणे साह आस्ते आस्ते मुंहिंजो हीअं थो कढे बाबा। हई मासी गुला छा ॿुधायां तो? अमड़े म्यूजिक नथो वॼे न तॾहिं बि इहा तादी तदे ऐं सिधो थी बाहि जाए। मां सिधी थी त वेठी आहियां बाबा थधो थी। मासी गुला हाणे हिकिड़ो इंजेक्शन मिलंदो आहे ॾाढो महांगो। अमा घणे जो अमा गरीब औरत रिश्ता थियनि कोन था ॾिसंदी मासी गुला पई थी तेरुला। हा पर उहो इंजेक्शन न लॻो त पोइ हिन जा इहे अफ़ाल रहंदई। अमड़ तव्हां डॉक्टरनि वटि त सभु इलाज आहे। माई मर्द थी अचे मर्द माई थी अचे हे त ॼाओ ई छोकिरो हुयो पोइ अलाए छो इहे चालू धालू फिरी वियसि। न उहो इंजेक्शन लॻंदो न त ही मर्द थी वेंदो पूरो। पोइ घणे जो आहे उहो मासी गुला उहो 50,000 जो आहे। 50,000 जो? अमड़े अली मां 50,000 गरीब औरत काॾो आणंदसि सिधो थी मुआ। त पोइ हिन खे ईअं कर या त पोइ के फ़क़ीर ॾे वठी वञ न किथे माना तावीज़ गंढो कराए त पोइ इहो सही थींदो। बाक़ी हाणे घारुलिया मां फ़क़ीर बि तावीज़ बि तोखे ॿुधायां 7 चौंक रातिनि जा मां रही आई मैं भरपूर छाते उते बि वठी वियसि छोकिरे खे पर सिधो कोन थियो। रहंदो उते को मेलो लॻल हो मड़ 3 ॾींहं गुमशी वियो ॻोल्हींदी पियो त ॾिसां त मौत जे खूह ते चढ़ियो बीठो आहे। अइला हा न चङो मासी गुला हाणे मूंखे कुझु सवाल ॿुधा। तोखे घणा ॿार आहिनि? ॿार मूंखे हिकिड़ो इहो पुटु आहे बाक़ी मूंखे 7 छोकिरियूं आहिनि। हाँ उहे भला सही आहे न? हा उहे छोकिरियूं आहिनि शादी कराए छॾियमि 4 छोकिरियुनि जी। पोइ हीअ कंहिं ते वियो आहे चंडो? चंडो न चंडी आहियां ॾिसे थी तमीज़ कर बाबा तूं क्लिनिक में वेठो आहे खमीस पाती वेठी आहियां बाजी छो ॿियो छा पिया हाणे खमीस ए मासी गुला हिन जो इलाज मूंखां त कोन थींदे। पोइ बाक़ी तव्हां छाजे लाइ वेठा चओ था त डॉक्टर वॾियूं सर्जरियूं था कनि। हुनखे ॾिठी महमूदा लाखो खे शौंक़ु हो त मां माई थियां महमूद नालो हुअसि। ॾिस कीअं हुनखे महमूदा लाखो करे छॾियो आहे। उहा तुंहिंजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे पर इहो जेको आहे चवंदा न पाणी मथे खां चढ़ी वञे इहो सफ़ा उन वारो असरु थियो थिए। पाणी काॾो मथे ते चढ़ियो हे त वेंदो ई न आहे शाखनि ते हेॾे होॾे मर्दनि वांगुरु। अमां अॻे त वेंदी हुअसि न हाणे न वेंदी आहे न खणी शहर में आया आहियूं त हिन जो तूं इलाज थी कराए। मूंखे त पुटु खपे न मूंखे इलाज कराए। मासी हाणे सम्झ त तुंहिंजी जेका 7 धीअरूं आहियूं पढ़णजी न हाणे 8 तूं सम्झ त घर में न मूंखे छोकिरो खपे मूंखे छोकिरो सही करे ॾियो बाक़ी छा जा सही त आया ॿियो छा आहे मूंखे कहिड़ो फाल्ट आहे मां तुम्हारे पूरे बेइज्जती थी करे मुंहिंजी। असल में 3 महीनो छो कि नवां गाना न आया आहिनि। कहिड़ा नवां गाना? नवां जेके शीला की जवानी शीला मोनी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए मोनी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए हाय 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 हाय। असल में अम्मा जो बात हो ना मूंखे पुराणा चेहरा बेरा ॿुधाईंदी आहे मूंखे उहे न वणंदा आहिनि चेहरा अलाए छो। मां चवंदी आहियां बसि नवां गाना हुजनि जिते माण्हू हीअं रक्स करे नवां गाना हुजनि। मासी गुला ये कहिड़ी फज़ीलत आहे बेचारे खे एॾा सुठा गाना आहिनि। शीला की जवानी मुन्नी बदनाम हुई ई ॻाइण ॾींदी करे। मां त तुंहिंजी एॾी नेकी ॿुधी हाणे इहे के गाना आहिनि जेके हे ॿुधे थो गाना असांजा जेके सिंधी गाना आहिनि इहे के घटि गाना आहिनि। हा
अले अले मुंजा मारुड़ा हो मुंजा जोगियड़ा मारुड़ा मिठेड़ा मुंजा मारुड़ा सदेड़ मुंजा ये ते बान कलाम जेके आहिनि असांजा सिंधी सकाफ़त जा कलाम हाणे ये गाना त शीला मुनी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए मां थी चवां मूंखे सिधो करे ॾे मूंखे त ईअं थो लॻे त तूं बि अलाए इन ग्रुप में वेठी हलाए छा डॉक्टरणी मासी गुला थोड़ी फज़ीलत आऊं डॉक्टरणी आहियां लॻे त खान थी बहरहाल तू हल त तोखे इंजेक्शन थी हणा पोइ पैसा खणी पोइ मोकिलजांइ ठीकु आहे मांगे छॾण ईंदसि पोइ तू कीअं छोकिरो थींदे बस मूंखे छोकिरो थियण जो शौक़ु न आहे बस मां ईअं तयार सीमा हाय, हाय। ओ सीमा इंजेक्शन तैयार कर त वठी थी अचां मां पेशेंट न खे ईंदसि न अम्मा अच्छा जे करण तो के वठी मां इने करण आईयां हल हल ॾिसे थी पैसा का उहे रहमो वारा एक्शन अचो न, 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 न हाणे इंजेक्शन कीअं न अच डॉक्टरणी अच हा वठी चेस गेले